सिंध काबीना सरकारी ख़र्च घटाइण वारी कमेटी जे फ़ैसिले तहत मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जूं 60 सैकड़ो सरकारी गाॾियूं ग्राउंड कयूं वयूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मूजिबि मजमूई तौर ते 47 खां वधीक खातनि में मौजूदु 2837 गाॾियुनि मां 1524 गाॾियूं ग्राउंड कयूं वयूं आहिनि। ग्राउंड कयल गाॾियुनि में सिहत, खज़ानो, स्कूल एजुकेशन, एनर्जी ऐं एंटी करप्शन जहिड़ा खाता पिणु शामिल आहिनि। सूबाई वज़ीर मूजिबि कुझु खातनि में इहा शरह 65 सैकड़ो खां वधी वई आहे। इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट में सभिनी गाॾियुनि ग्राउंड कयूं वयूं आहिनि। हीउ फ़ैसिलो वधंदड़ तेल ख़र्चनि खे नज़र में रखंदे कयो वियो आहे त जीअं हुकूमती ख़र्चनि में घटिताई आणे सघिजे। शर्जील इनाम मेमण ॿुधायो त सूबाई हुकूमत क़ौमी मफ़ाद में किफ़ायत शुआरी पॉलिसी ते सख़्ती सां अमल दरामद करे रही आहे। हिन क़दम सां न रुॻो ख़र्च घटि थींदा पर सरकारी वसीलनि जो बहितर इस्तेमालु पिणु मुमकिन थींदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मूजिबि हुकूमती क़दम सां तेल जी मद में किरोड़नि रुपयनि जी बचत थींदी। सभिनी खातनि खे पॉलिसी ते मुकमल अमल दरामद जी हिदायत कई वई आहे। ज़रूरत मूजिबि अहम ऐं हंगामी नौयत जूं गाॾियूं बदस्तूर इस्तेमाल में रहंदियूं। अहम ख़बर आहे, सिंध काबीना जी सरकारी ख़र्च घटाइण वारी कमेटी जे फ़ैसिले तहत मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जूं 60 सैकड़ो सरकारी गाॾियूं ग्राउंड कयूं वयूं आहिनि।